प्यारा बारो बाजी गुलबानू जी तरफा तवा सबनी के बलिकार तवा बुधी रहा आयो दिलचस्प अखाणियों। अचो तो अज जी अखाणी बुधूं ऐं लुत्फ अंदोज़ थियूं। आस्तर 7 बाब खां 9 बाब खुदा अजीब तरीक़े सां हिफ़ाज़त कंदो आहे। हामान इहो खौफ़नाक माण्हू लॻभॻि मरी चुको हो। हू इहो ॾिसी ना सघे हा। खेसि सॼी क़ौम जे साम्हूं मर्दकी खे इज़त ॾियणी हुई। जॾहिं त हू मर्दकी खे फारस में सभिनी यहूदियुनि सां गॾु फाहे ते चाढ़ण चाहे थो, पर हुन इहो न आहे सोचियो त खुदा विच में अची बीठो हो। खुदा जेको पंहिंजे माण्हुनि सां मोहबत करे थो ऐं उन्हनि जी हिफ़ाज़त करे थो। काश हामान खे ख़बर हुजे हा त अॻिते छा थियण वारो आहे, पर हू तमामु घणो फ़ख्र महसूस करे रहियो हो जो खेसि ॿीहर बादशाह सां शाम जी मानी जी दावत मिली हुई। राणी आस्तर पंहिंजे महिमाननि लाइ तयारी करे चुकी हुई। महल में कंहिंखे बि इहो ख़बर न हुई त आस्तर मर्दगी जी माटेली धीउ आहे ऐं अॼु शाम बादशाह अक्वीरियस संदसि हर ख्वाहिश पूरी करण वारो हो। राणी आस्तर, छा तुंहिंजी का ख्वाहिश आहे? मां तोखे पंहिंजी अधु बादशाही ताईं ॾेई सघां थो। मुंहिंजो बादशाह सलामत, महिरबानी करे मूंखे ऐं मुंहिंजे यहूदी माण्हुनि जो ज़िंदगियूं बख़्शियो। को माण्हू असांखे ख़त्म करण चाहे थो। केरु आहे? किथे आहे हू माण्हू? हमानी असांजो सभ खां वॾो दुश्मन आहे। बादशाह कावड़ सां भरिजी वियो ऐं हामान पंहिंजी ज़िंदगी बचाइण लाइ मिनतूं करण लॻो, पर संदसि न ॿुधी वई। सिपाहियनि हुन जूं अखियूं बंदि करे छॾियूं ऐं खेसि परे वठी विया। हामान उन फाहे जे फंदे ते मरियो जेको हुन मर्दकी लाइ तयारु कयो हो। चंगो, जेको कंहिं ॿिए लाइ खूह खोटे थो, इहो पाण उन में किरे थो। हामान पहिरियों शख्स न हो जेको यहूदियनि खे ख़त्म करण चाहींदो हो ऐं हू आख़िरी बि न आहे, पर खुदा पंहिंजे माण्हुनि जी हिफ़ाज़त करे थो। हुन उन बुराई जे मनसूबे खे नाकाम बणायो। इहो खुदा जो ई मनसूबो हो त यसू असांजो बचाईंदड़ यहूदियनि मां पैदा थिए ऐं खुदा जे जेका मर्ज़ी हुजे ईअं ई थिए थो। बल्कि बादशाह अक्वीरियस बि हुन जे हथ में हो। बादशाह जो ही हुक्म आहे। मुंहिंजी बादशाही में हर यहूदी खे ही हक़ आहे त हू पंहिंजी दिफ़ा करे सघे थो। बादशाह जो पैगाम खणी वञण वारनि तेज़ तरीन घोड़नि ते सफ़र करे मुल्क जे हर सूबे में वञी इहो नओं कानून ॿुधायो। हामान यहूदियनि जो सभ खां वॾो दुश्मन दिसंबर जी 13 तारीख़ ते सभिनी यहूदियनि खे ख़त्म करण जो ॾींहुं मुक़ररु कयो हो, पर इहो ॾींहुं ख़ुशी जो ॾींहुं बणिजी वियो छो त यहूदियनि पंहिंजे दुश्मननि ते फतह हासिल कई। हुननि पंहिंजी कामयाबी खे 14 तारीख़ ते मल्हायो। यहूदियनि हिक ॿियनि खे तोहफ़ा ॾिना ऐं ग़रीबनि में खाधो विरायो। गम मां ख़ुशी निकिरी आई। खुदा पंहिंजे इसराइलियन माण्हुनि जी हिफ़ाज़त कई ऐं उन्हनि खे चूंडियो। हुनजा लफ़्ज़ हमेशा हतमी हूंदा आहिनि। ठीकु आहे बारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। खुदा हाफ़िज़।